बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाह ताला जे नाले सां शुरू करियां थो जेको निहायत महिरबान बाजारो आहे। आमीन वल किताबिल मुबीन। हामीम मूंखे क़ुरान मुबीन जो कसम आहे। इन्ना अंज़लनाहु फी लैलतिन मुबारकतिन इन्ना कुन्ना मुंज़िरीन। बेशक असां उनखे बाबरकत रात में नाज़िल कयो, बेशक असां ॾेजारींदड़ आहियूं। फीहा युफ़रक़ु कुल्लु अम्रिन हकीम। उन ई रात में अल्लाह ताला जे तरफ़ां तक़दीरी फ़ैसिला कया वञनि था। अम्रन मिन इंदिना इन्ना कुन्ना मुरसिलीन। इहे हुकुम असांजे तरफ़ां आहिनि, बेशक असीं मोकिलींदड़ आहियूं। रहमतन मिन रब्बिक इन्नहु हुवस समीउल अलीम। इहा तव्हांजे रब जे तरफ़ां रहमत आहे, बेशक उहो ई ॿुधंदड़ ॼाणंदड़ आहे। रब्बिस समावाति वल अर्दि वमा बैनहुमा इन कुंतुम मूक़िनीन। उहो रब आहे आसमाननि ऐं ज़मीनुनि जो ऐं जेको उन्हनि ॿिन्ही जे विच में आहे, जेकर तव्हां यकीन कंदड़ आहियो। ला इलाहा इल्ला हुवा युहयी व युमीतु रब्बुकुम व रब्बु आबाइकुमुल अव्वलीन। नाहे को महबूद मगर उहो जियारे ऐं मारे थो, उहो तव्हांजो रब ऐं तव्हांजे पहिरियनि वॾनि जो रब आहे। बल हुम फी शक्किन यलअबून। बलक उहे शक में रांदि कनि था। फर्तक़िब यौम तअति अस्समाउ बिदुखानिन मुबीन। पोइ रसूल अरबी तव्हां इंतज़ार करियो, उन ॾींहुं आसमान साफ़ दूं आणींदो। यग़शा अन्नास हाज़ा अज़ाबुन अलीम। जेको माण्हू खे ढकींदो, हीउ दर्दनाक अज़ाब आहे। रब्बना कशिफ़ अन्ना अज़ाब इन्ना मुमिनून। हे असांजा रब, तूं असां तां अज़ाब लाहे, बेशक असां ईमान आणींदड़ आहियूं। अन्ना लहुमुज़ ज़िक्रा वक़द जाअहुम रसूलुम मुबीन। उन्हनि खे किथां नसीहत मिलंदी, हालांकि तहक़ीक़ उन्हनि वटि रसूल अरबी तशरीफ़ फरमा थिया। ثم تولوا عنه وقالوا معلم مجنون। उन खां पोइ उन खां मुंहुं मोड़ियाऊं ऐं चयाऊं सेखारियल मजनू आहे। إنا كاشف العذاب قليلا إنكم عائدون। बेशक असां थोरो अज़ाब लाहींदड़ आहियूं, बेशक तव्हां मोटंदड़ आहियो। يوم نبطش البطشة الكبرى إنا منتقمون। उन ॾींहुं असां वॾी वठ पकड़ कंदासीं, बेशक असां इंतकाम वठंदड़ आहियूं। ولقد فتنا قبلهم قوم فرعون وجاءهم رسول كريم। ऐं बेशक तहक़ीक़ असां उन्हनि खां अॻु फ़िरौन जी क़ौम खे आज़मायो ऐं उन्हनि वटि क़ाबिल एहतराम पैगंबर यानी मूसा आयो। أن أدوا إلي عباد الله إني لكم رسول أمين। उन चयो, तव्हां अल्लाह जा बाना मुंहिंजे हवाले करियो, बेशक आऊं तव्हां लाइ रसूल अमीन आहियां। وألا تعلوا على الله إني آتيكم بسلطان مبين। ऐं तव्हां अल्लाह ताला जे अॻियां वॾाई न करियो, बेशक आऊं तव्हां वटि साफ़ दलील आणींदुसि। وإني عذت بربي وربكم أن ترجموني وإن لم تؤمنوا لي فاعتزلون। ऐं बेशक मूं पंहिंजे रब खां ऐं तव्हांजे रब खां तव्हांजे संसार थियण खां पनाह घुरी, ऐं जेकॾहिं तव्हां मूं ते ईमान न आणींदा पोइ तव्हां मूंखां परे थियो। فدعا ربه أن هؤلاء قوم مجرمون। पोइ मूसा पंहिंजे रब खां दुआ घुरी त बेशक इहा मुजरिम क़ौम आहे। أسر بعبادي ليلا إنكم متبعون। अल्लाह फरमायो, पोइ तूं मुंहिंजे बाननि खे राति जे वक़्त में सफ़र कराए, बेशक इहे तव्हांजे पोयां लॻंदा। واترك البحر رهوا إنهم جند مغرقون।
ऐं तूं समुंड खे पंहिंजी जाइ ते सीरियल छॾे ॾे बेशक इहो लश्कर फिरौन जो ॿुॾंदड़ आहे كم تركوا من جنات وعيون وزروع ومقام كريم ونعمة كانوا فيها فاكهين केतिरनि माण्हू हिन दुनिया में बाग ऐं चश्मा ऐं पोखूं ऐं बहितरीन मजलिसूं ऐं नेमतूं छॾियूं जिन में उहे ख़ुशियूं कंदड़ हुआ كذلك وأورثناها قوما آخرين अहिड़ी तरह उन्हनि जी मिल्कियत जा ॿिया माण्हू वात बणायासीं فما بكت عليهم السماء والأرض وما كانوا منظرين पोइ हुननि जे हाल ते न आसमान रुनो ऐं न ज़मीन रुनी ऐं न उन्हनि खे मोहलत ॾिनी वई हिन आयत शरीफ़ जो मुख़्तसर तफ़सीर ही आहे पर मोमिननि जे विसाल ते ज़मीन मां संदसि इबादत वारियूं जायूं ऐं आसमान मां संदसि नेक अमल चढ़ण वारियूं जायूं रोइन थियूं अल तफ़सीर जलालैन व तफ़सीर कमालैन व तफ़सीर जामिल बयान ولقد نجينا بني إسرائيل من العذاب المهين من فرعون إنه كان عاليا من المسرفين ऐं बेशक तहक़ीक़ असां बनी इस्राइल खे फिरौन जी ख्वारी वारे अज़ाब खां निजात ॾिनी बेशक उहो तकबुर कंदड़ इसराफ कंदड़ मां हो ولقد اخترناهم على علم على العالمين ऐं बेशक तहक़ीक़ असां बनी इस्राइल खे उन ज़माने जे माण्हुनि खां इल्म में ज़्यादा कयो وآتيناهم من الآيات ما فيه بلاء مبين ऐं असां उन्हनि खे केतिरियूं निशानियूं ॾिनियूं जिन में उन्हनि लाइ साफ़ आज़माइश हुई बेशक इहे यानी कुफार मक्का ज़रूर चवंदा त नाहे हीअ मगर मौत पहिरियूं ऐं असीं न उथारिया वेंदासीं فأتوا بآبائنا إن كنتم صادقين पोइ तव्हां असांजे अबनि ॾाॾनि खे आणियो जेकॾहिं तव्हां सचा आहियो أهم خير أم قوم تبع والذين من قبلهم أهلكناهم إنهم كانوا مجرمين छा इहे कुवत ऐं हैसियत में वधीक आहिनि या क़ौम तुबअ जी ऐं जेके माण्हू उन्हनि खां अॻु में गुज़रिया असां उन्हनि खे हलाक कयो बेशक उहे मुजरिम हुआ وما خلقنا السماوات والأرض وما بينهما لاعبين ऐं न पैदा कयो असां आसमाननि ऐं ज़मीनुनि खे ऐं जेकी उन्हनि ॿिन्हीअ जे विच में आहिनि लहव ऐं लहब करे ما خلقناهما إلا بالحق ولكن أكثرهم لا يعلمون ऐं न पैदा कयो असां उन्हनि ॿिन्ही खे मगर हक़ सां पर अक्सर उन्हनि मां नथा ॼाणनि إن يوم الفصل ميقاتهم أجمعين बेशक क़यामत जो ॾींहुं उन्हनि सभिनी लाइ वक़्तु मुक़ररु आहे يوم لا يغني مولا عن مولا شيئا ولا هم ينصرون إلا من رحم الله إنه هو العزيز الرحيم उन ॾींहुं काफ़र दोस्त पंहिंजे दोस्त काफ़र तां अज़ाब कारे न सघंदो ऐं न उन्हनि खे मदद ॾिनी वेंदी मगर जंहिं ते रब रहम करे यानी मोमिन हिक ॿिए जी शफ़ाअत कंदा बेशक उहो ई ग़ालिब बाजारो आहे إن شجرة الزقوم طعام الأثيم बेशक थूअर जो वण गुनहगारनि जो जहन्नम में खाधो आहे كالمهل يغلي في البطون كغلي الحميم उहो टहिकियल तामे वांगुरु पेटनि में टहिके थो उहो टहिकियल पाणी वांगुरु जोश करे थो خذوه فاعتلوه إلى سواء الجحيم अलाह ताला फरमाईंदो तव्हां उनखे पकड़ियो उनखे गेले विच जहन्नम में विझो ثم صبوا فوق رأسه من عذاب الحميم
उन खां पोइ उन जे मथे जे मथां गरम टहकंदड़ पाणी वारो अज़ाब करियो ذُقْ إِنَّكَ أَنْتَ الْعَزِيزُ الْكَرِيمُ तूं चख बेशक तूं ई ग़ालिब ऐं इज़त वारो आहीं إِنَّ هَذَا مَا كُنْتُمْ بِهِ تَمْتَرُونَ बेशक हीउ अज़ाब उहो आहे जंहिंमें तूं शक कंदो हुएं إِنَّ الْمُتَّقِينَ فِي مَقَامٍ أَمِينٍ فِي جَنَّاتٍ وَعُيُونٍ बेशक परहेज़गार अमन वारी जाइ यानी बेश्त में हूंदा बाग़नि ऐं चश्मन में हूंदा يَلْبَسُونَ مِن سُندُسٍ وَإِسْتَبْرَقٍ مُتَقَابِلِينَ उहे बेश्त में बारीक रेशम जा कपड़ा ऐं थुल्हे रेशम जा कपड़ा पाईंदा इहे हिक ॿिए जे साम्हूं हूंदा كَذَلِكَ وَزَوَّجْنَاهُم بِحُورٍ عِينٍ अहिड़ी तरह ऐं असीं उन्हनि खे हसीनो जमील हुरुनि सां जोड़ा बनाईंदासीं يَدْعُونَ فِيهَا بِكُلِّ فَاكِهَةٍ آمِنِينَ उहे बेश्त में अमन सां हर क़िस्म जा मेवा तलब कंदा لا يذوقون فيها الموت إلا الموتة الأولى ووقاهم عذاب الجحيم उहे बेश्त में मौत जो ज़ाइको न चखंदा सवाइ पहिरें मौत जे ऐं अलाह ताला उन्हनि खे जहन्नम जे अज़ाब खां बचायो فضلا من ربك ذلك هو الفوز العظيم इहो तव्हांजे रब जो फज़ल आहे इहा ई अज़ीम कामयाबी आहे فإنما يسرناه بلسانك لعلهم يتذكرون पोइ असां क़ुर करीम खे तव्हांजी ज़बान ते आसान बनायो त मन इहे नसीहत हासिल कनि فارتقب إنهم مرتقبون पोइ तव्हां इंतज़ार करियो बेशक इहे इंतज़ार कंदड़ आहिनि